दामाद हाकिमाना घोड़ा रुई जो गा मूर्ख वखाणे हिकिड़ो बादशाह पाण ख़ुदा पर ज़माने जो बादशाह अकबर जो पीउ जो नालो हमायूं हमायूं दहली जो बादशाह हो। हमायूं सां जंग थी वई। हमायूं शिकस्त खाए दहलीअ खां भॻो। तवारीख़ लिखियो हमायूं जी ॻोल्हा में जेके पुठियां फ़ौज निकिती उहा अछड़े थर में भटके मरी वई। हा हमायूं किथे अची रहियो राणकिलेर ते। राणकिलेर तल जेको आहे हज़रत सुलेमान जो खयल आहे। हज़रत सुलेमान दाऊद अलैहिस्सलाम जो पुटु राणकिलेर हमायूं जो खयल आहे। सॼो पाटू पाण सां ॿधल आहे। पाटू पाण जैसलमेर खां सवाबी जा ते आहे कोन। हज़रत सुलेमान जे ताबे देव आहे। देवा नांदो पत्थर रोज़ानी तड़ पैदा नए तल जो रोज़ानी पाणी पी। हिंदू उनखे चवंदा आहिनि सगर राजा। असीं चऊं हज़रत सुलेमान छह साॻी नाला ॿ। हज़रत सुलेमान जो खूह खयल हो पर पत्थर काफ़ी बचत पयलो बची पियो काफ़ी। खूह त पूरो थी वियो। उन खां पोइ हमायूं अची राणकिलेर ते रहियो। हिकिड़ी तवारीख़ लिखियो त अकबर बादशाह राणकिलेर ते ॼाओ। नालो रखियो अक ऐं बर। छो अक जे हलंदे काफ़िले में अक हेठि ॼाओ ऐं बर मुल्क हो चए थो अकबर। ऐं हिकिड़ी तवारीख़ लिखियो नओं मोरकोट में ॼाओ पर ख़बर आहे ख़ुदा खे। पोइ हीअ जेके पाट ठहिया इहे श्रंगार जेको राणकिलेर जो कयो हमायूं बादशाह कयो। हमायूं को वक़्तु राणकिलेर में रहियो आहे। असांजी सिंध जो प्रेसिडेंट मीर मोहम्मद बख्श टालपुर सुठो भलो अदीब हो। उहो चवंदो जे आउं राणकिलेर ॾिसी मरी वियुसि मुंहिंजे बेश्त में को शक कोन्हे। ख़ुदा करे आउं राणकिलेर अखियुनि सां ॾिसी पोइ मरां। राणकिलेर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे पर ख़ुदा जो शान आहे। हमायूं पुटु हो बाबर जो। बाबर हिंदुस्तान में जेका बाबरी मस्जिद ते जंग हले पई हमायूं जे पीउ जी ठारायल आहे। बाबर हो जहांगीर जो। अकबर बादशाह हमायूं हिते रहियो। हितां खां उमरकोट वियो। अकबर बादशाही किथे कई उमरकोट में गजूराणे खां मथे अकबर बादशाह जो महल हो। तख़्त जी जाइ हुई। गजूराणे खां हिन पासे हा हिन पासे मथां ख़ुदा जो शान आहे। अकबर बादशाह पंहिंजे अकुल मशहूरु करण लाइ हिकिड़ो 1.25 सेर जो सोनू कुकड़ ठाहे रखे छॾी जेको अणसुई ॻाल्हि ॿुधाए मूंखे खणी वञे हुनखे बख़्शीश। माण्हू काबे जो ॻाल्हि ॿुधाइनि चए इहा मुंहिंजी ॿुधल। बादशाह खे केरु चए तुंहिंजी ॿुधल कोन्हे। माण्हू सभु मिसकीन हा साईं तुंहिंजी ॿुधल ठहियो। हा बादशाह कीअं तुंहिंजी ॿुधल कोन्हे कूड़ थो करे। सभु माठ खे हलिया वञनि। बीरबल वज़ीर ब्राह्मण घराणे जो हिंदू माण्हू हो। ॿाहडाई जो वेठल हो। हुनजो ॻोठु ॿाहडाई हो। 6 किलोमीटर परे। हू मिसकीन घराणे जो गाबड़ा ॻोठ चालींदो नंढो छोकिरो हो। ॻोठ जा गाबा चालींदो हो। टको पैसो मिलंदो। हिकिड़ो टाइम गुज़र कंदा हिकिड़ो टाइम बुखिया रहंदा। हिकिड़े ॾींहुं हिन में गाबड़ा चारिया हिकिड़ो टोलो अची मटियो। हुन टोले खां पुछी अबा वया पेपर सां तुरा टाट कयो मुछूं ते थुक लायो आकड़िया। वरी पटकनि जा वर कंध में पइजी विया आहिनि। जेरूं खाईंदा वञनि चई मिली ॻाल्हि त ॿुधायो। आई अगरि विया पे ख़ुशीअ में ऐं हींअर मुंहिंजा विया आहिनि वर ढेरा थी ख़ैर त आहे। हिन चयो सभु ख़ैर आहे भले छोकिरा मथो न खपाए।
हिन जे वरी आंजो ॻाल्हि करण में के 5 पैसा ख़र्च थियनि था भरे ॾियां जा भेण कहिड़ा जहाज़ खंड जा गर्क थिया आहिनि झेरूं खाईंदा आहिनि मूंखे ख़बर सुणायो चली अदा जग वाह वाह हुन छोकिरे जो ॻाल्हि ही आहे हिकिड़े कंहिं माण्हू ॻाल्हि ॿुधाई दादा खर्च छॾो माठ करे वियो भेण जूं ॻाल्हियूं छॾो ॻाल्हि ही आहे बादशाह 1.25 सेर जो सोनू कुकड़ ठाहे रखियो आहे चए थो अणसुई ॻाल्हि ॿुधाए खणी वञे हुनखे बख़्शिश आहे असीं जेका ॻाल्हि ॿुधायूं बादशाह जे मुंहिंजी ॿुधल हा चयो हिन चयो ॿेली भलो हीअ गाबड़ा काए शाम जो पाहूं आयो सभु के धञाणी जो गाबो ॾींदो हुयो मासी सुभाणे पंहिंजे गाबे जो बंदोबस्तु कजां ऐं गाबो कोन छोड़ींदुसि गाबा ॾेई घर आयो गाबनि जूं धञाणियूं आयूं अॼु बीरबल जी माउ खे चयो भई छोरो चयो अथऊं सुभाणे गाबा कोन छोड़ींदुसि मां चयो अबा गाबा कोन छोड़ींदे मिसकिन माण्हू पाण टको पैसो मिले थो गुज़र कयूं था ॿियो तूं कहिड़ो कमु कंदई कीअं न गाबा कोन छोड़ींदे आख़िर जो घणो जॾोकरी जा गाबा कोन छोड़ींदे तूं वञी अकबर बादशाह वारो कुकड़ 1.25 सेर जो खणी ईंदे कि खॼाणूं त कुकड़ खणे न त गाबा पिया छिना कनि धञाणी छोड़ींदे जवाबु ॾेई रवानो थियो माई मानी कोन दिगाल कढी घर खां वञी मुंहुं सुम्ही रहियो सुबुह जो ॾंडकी खणंदे हथ में अला तवार हुन दर ते घड़ियाल ॿधे छॾियो 2 हथ विझे ॾंडो ठका कराई दरबान निकिरियल चई छोरा ॾंडो चयो चयो ॿधो छाजे लाइ हे ॿधो शर्त भञण लाइ चई शर्त भञण आयो आहियां कन खे चढ़े वञी पहिरीं माण्हू आया कई बि ख़बरूं सुणायूं साईं हीअ ॻाल्हि आहे जेका ॿुधाए बादशाह जे मुंहिंजी ॿुधल ॻाल्हियूं करे सॼा फारूक थियनि दरबान चयो साईं हीउ छोकिरो ॻाल्हि ॿुधण आयो आहे अड़े चई छोरा अचे अॻिते ॻाल्हि ॿुधाए हीअ आयो अॻिते की ॻाल्हि ॿुधाए चई ॻाल्हि ईअं कोन ॿुधाईंदुसि ॻाल्हि आऊं ॿुधाईंदुसि तुंहिंजी ॿुधल कान्हे पर तूं कुकड़ ॾींदो कोन हुन चयो बादशाह आहियां ऐं भयात कोन्हे कुकड़ छो कोन ॾींदुसि चई पोइ लिखी ॾे न ऐं जेका ॻाल्हि ॿुधाईंदुसि तुंहिंजी ॿुधल कान्हे ऐं तूं कुकड़ कोन ॾींदे हुन लिखी ॾिनई जेका ॻाल्हि चवंदो ऐं चवंदो हा मुंहिंजी ॿुधल आहे छा कंदो लिखी ॾिनई जेका अणसुई ॻाल्हि ॿुधाई कुकड़ हुनखे बख़्शिश आहे भले खणी वञे छोकिरो चयो बादशाह सलामत तुंहिंजे ॾाॾे जो मुंहिंजे ॾाॾे जो पाण में संगत हो इहा तोखे ख़बर आहे चई हा हा इहा मूंखे न दुनिया खे ख़बर आहे हुनजा भले वास्ता हुआ पाण में हा चई हा की पोइ मुंहिंजे ॾाॾे तुंहिंजे ॾाॾे वटि 2.5 मणनि जो सोनू जिंदरो माल त चलियो इहा ख़बर आहे बादशाह खनवारूं कयूं ॿिन्ही पासे भेण 2.5 मण सोन जा मुंहिंजी बादशाही में कोन्हे पाई विधी फेरा खाधई हेॾा हेॾा पाछला बोली थी पाछला उन बोल जवाबु ॾे चई भली इहा मुंहिंजी ॿुधल कोन्हे थी न अदा नुंगण जो कुकड़ खणे रवानो थियो बादशाह निहाल जी सुबुह जो ॿिली निहाल न कढी मां कुकड़ खणे हलियो छोकिरी जो पिटको दोस्तीअ में हलियो अची 1.25 सेर सोन जो चयो न हीअ 1.25 सेर सोन जो वेही खा मुंहिंजो मथो न खा सदका करे अमा शाबाश थोरी धञाणी उभा छिना कनि जेके गीर थियूं पियूं मुंहिंजो छाजे लाइ चाढ़े असीं न के गाबा चाढ़ियूं अदा सथ ॻाल्हियूं ॾेई धञाणी माठ करे हाणे 1.25 सेर सोन जो मिलियो हू थी वई अधु बादशाह थी वई न हाणे यार जो कमु सुबुह जो उथंदे उन वक़्त में रांदि इटी ॾकर कंदा हुआ हीअ सुबुह जो उथंदे सिधो शहर अमीरनि जे पुटनि सां सॼो ॾींहुं इटी ॾकर रांदि करे बादशाह खे ॾुख लॻो भेण मुंहिंजा वज़ीर तान हुसैन गंग भाट बिजू बांडरो ही कंजर इलाही वेठा हुआ मुला दो ब्याज ऐं हीअ छोरो हिकिड़ो मूंखे शर्त भञे कुकड़ खणी वियो हिननि खां जवाब ई कोन आयो हिकिड़े ॾींहुं वज़ीरनि खे घुराए अची भाउ ॻाल्हि ॿुधो अड़े अकुल जी ज़ात कहिड़ी आहे किथे आहे मूंखे ॿुधायो हफ़्तो वांगुरु इजाज़त आहे हफ़्ते में न ॿुधायो त चइनी खे फांसी ते लटकाईंदुसि ॿियनि वज़ीरनि चयो तान हुसैन खे भई वॾो वज़ीर तूं आहे तुंहिंजी भेण हुनजे घर में आहे भेण हाणे असांखे फांसीअ खां बचाए भॻो 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 होॾां होॾां कंहिंखां पुछे भई पुछनि अकुल जी ज़ात अलाए कहिड़ी आहे किथे आहे असांखे का ख़बर कान्हे
हिकिड़ो ॾींहुं वञी बाक़ी रहियो। तान हुसैन घोड़े ते चढ़े अची मटियो हिन छोकिरनि सां गॾु रांदि पिए कई। घोड़े ते झेरूं खाईंदो जे पटके जा पर कंध में पइजी विया आहिनि। हिन चयो त बादशाह जो वज़ीर झेरूं खाईंदो, इन खां पुछंदा छोकिरनि चयो गाड़ी विझी खां बेगर विझंदो। हा जी बेगर विझूं त घरा रखूं। घोड़े जी वाघ जली कहिड़े साईं वज़ीर आला झेरूं खाईंदा वञो ख़ैर त आहे। हले जी छोकिरा असांजो क़ीमती वक़्तु न छेड़ाए मौत अखियुनि जे ॾेखारे अची वियो। हा फांसी था चढ़ सुभाणे की पोइ आहे छा तॾहिं हुन ॻाल्हि करे ॿुधाई की इहा तोखे ख़बर कान्हे छा की न वज़ीर जो तोखे ख़बर आहे? हा हा मूंखे ख़बर आहे। घोड़े त लही पियो चईं ॿुधाए भेण असीं मरूं था की ॿुधाईंसि तोखे कोन। पोइ सुभाणे बादशाह जी कचहरी में अचे ॿुधाईंसि 12 बजे। हुन चयो भेण ॿाराणी पोती धोती न धोती अधोते जी अधोती तूं न अचे असीं घण माण्हुनि जो फांसी चढ़ूं की अदा जी हुजे इतबार ख़ुदा ते त वञ वापसि, न हुजे इतबार इहो रस्तो इहो घोड़ो मूं तोखां खसियो कुझु कोन। ख़ैर हिन खां पकायूं करे वज़ीर आला बचे पाहूं वियो। हाणे सुबुह जी रिहाण लॻी हिन बादशाह जे अॻियां लॿाड़े अची साईं तोखां वॾी असांखे शर्त विधो आहे इहा थोरी ॻाल्हि आहे मुंहिंजो घणा रुपयो मेयूं चारे छोरो उहो ॿुधाईंदो अकुल जी ज़ात। हाणे बादशाह खे छोरो किथे अची 11 थिया 11:30 थिया 11:45 थिया छोरो न आयो। वज़ीरनि खे ख़ुशकियूं थियूं हा मौत अखियुनि जे ॾेखारे आयो न। घटी मां निकिरी आयो चई साईं इहो थो अचे आयो। बादशाह जो छोकिरा अकुल जी ज़ात तूं ॿुधाईंदे चए हा की ॿुधाए चएसि अहिड़ी सवली हुजे ॿियनि खां न पुछी। पोइ इहो तुंहिंजी तख़्त मूंखे ॾे 15 मिंटनि लाइ ऐं तख़्त ते वेही अकुल जी ज़ात ॿुधाए लही। बादशाह लही पियो वेही रहियो गादी ते। ॼण नवाब शरीफ़ लथो मुशरफ वेही रहियो चई हथकड़ी हणायो भेण चयो अकुल जी ज़ात थो पुछे हणो हथकड़ी। गादी खे सलाम हो हथकड़ी आयूं की वठी वञो फांसीअ ते विच ते का ॻाल्हि करे त पाण हणिजा। हाणे वठी रवाना थिया अकबर बादशाह खे हथकड़ी हथल में वठी पिया वञो। अॻिते अची मिली हेकर मूंखे पाऊं वठी हलो। ऐं हुन बादशाह जेको हींअर थियो हिन सां थोरो ॻाल्हायां पोइ भले फांसी चाढ़ियो। वठी पाऊं आया अरे जी पोइ हिते वठी आया अची साईं अर्ज़ु कयो त मूंखे हेकर पोइ हिते वठी हलो। कहिड़े छा आहे की साईं मूं अकुल जी ज़ात पुछण खां तौबा कई मूंखे अकुल जी ज़ात मिली मूंखे जीअत लान ले तुंहिंजी बादशाह वेही गुज़र कयां की बसि बसि कीअं वड़ा तुंहिंजो तख़्त छॾे इलाही हलियो बादशाह वरी हाणे वॾो कसणा मोड़े भेण छोरो कहिड़ी ॻाल्हि करे वियो करां केॾां। बादशाह चयो इहो ई छोकिरो आहे जेको मूंखां कुकुड़ खणी वियो। अड़े भेण लॻो पुठियां वञी हिनखे हथु कई की छोकिरा मूं वटि वज़ीर बि हंधि हाओ पघार घणो वठंदे पोइ अलाए केतिरो बि चई 500 चई 400 चई 200 चई हाओ वठी आयो। हाणे पाण जहिड़ो घोड़ो वठी वञी को न्या अचे त कचहरी में करे न त अला ताल चढ़ियो घोड़े ते घुमण। ॾोकिरी निकिरे ॾींहुं वेही पाड़े वारनि सलाह कई त भेण ॻाल्हि त ॿुधो तान हुसैन जी भेण अकबर बादशाह जे घर में हिननि जी बादशाही खे ख़ुदा जी ज़ात हलाए थी तान हुसैन हलाए थो। उहो थो खणे 100 रुपया पघार ऐं हीअ थो खणे कंजर हिंदू हिकिड़ो 500 रुपया पघार। भेण बादशाह जी राणी रही हिनखे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो। ॾोकिरियूं गॾिजी राणी वटि आयूं राणी खे वठी जे ज़हन ते विधऊं राणी अदा विझी मथे में रख कपिड़ा लाहे ऊंधी सुम्ही रहे। बानियूं बगियूं बादशाह खे सुण राणी जो आख़िरी वक़्तु आहे। वॾो माण्हू हमेशह माई जो मोथाज हूंदो आहे सभु को पंहिंजे गिरेबान में ॾिसे। न वाह खिलो न हा ही मिड़े गॾिजी आया बानी अची ॿुधायो बादशाह आयो। राणी जो बेहाल ॾिसी थी मतलब छा थियो चए छा थियो तुंहिंजी बादशाही खे ख़ुदा जी ज़ात हलाए थी पर मुंहिंजो भाउ थो हलाए उहो थो खणे 100 रुपया पघार ऐं हिकिड़ो हिंदू ब्राह्मण छोरो बीहारियो खणे थो 500 रुपया पघार। मूं भाउ खे भेण तुंहिंजी मालात में रही कहिड़ो फ़ाइदो ॾिनो। अड़े जी चरी ॻाल्हि ॿुध तूं सवली थी वे मूं जेको साह ठिकाणे ते अचे ऐं तोखे सॼी ॻाल्हि सम्झायां। ख़ैर राणी सवली थी वेठी हुनजो साह जाइ ते वेठो हिन चयो पंहिंजे अकुल जा खणे थो
कि मुंहिंजे भाउ में हिन खां वधीक कुल आहे। हाँ चओ चई चङो सुभाणे तोखे फ़ैसिलो करे थो ॾियां। राति गुज़री सुबुह जो तान हुसैन खे घुराई चए भाई 5 रुपया खण, हिन 5 रुपयनि जो नफ़ो मूंखे खपे 5000 रुपया। न चोरी न ज़ोरी न उधारा न ठगी, कंहिंखां बि ठगी करे खणी आया उधारा खणी आया। पढ़ो लही पुछंदुसि कंहिं ख़िलाफ़ु ॻाल्हायो त फांसी चाढ़ींदुसि। सियारे में वियो 5 रुपयनि जो हिकिड़े ॾींहं में 5000 रुपया नफ़ो थिए किथां। अखियूं चुंगे रुपयो खाधई, 4 रुपया खणी शाम जा मुंदड़ियूं ॿधे पाहूं आए। चई साईं ही 4 रुपया जॾहिं मूंखे कोन मिलिया। राणी खे अची बसर आहे, राणी चयो मुंहिंजे भाॻे न मिलिया, तुआरो वज़ीर को अहिड़ा आणींदो। सुबुह जो घुराई बीरबल खे, आयो बीरबल कि अबा 5 रुपयनि जो नफ़ो खपे 5000 रुपया। अचे हाज़ुर खणी वियो शहर में, तालीम हुई सुथोरा खणी, हिकिड़ो कलम खीसे में हो, हिकिड़ो नोटबुक वरितई, हिकिड़ी पीठ वरितई, हिकिड़ी चाढ़ी वरितई, हिकिड़ो थाल मिठाई जो वरितई, सस्ताई जो वक़्तो। इहे खणी हाणे स्कूल जी घटी झलियो वेठो। 11 बजे शागिर्दनि खे जेका 15 मिंट रिसेस थींदी आहे न मानीअ वारी, उन महिल हकल कई यार अचो मानी खाओ, कोई मिठाई बि खाओ ऐं कुझु मूं सां मदद करायो। जो हाज़ुर ख़ुशाबिन जो कमु ई हुयो। उन में के अमीरनि जा ॿार हुआ, के ग़रीबनि जा बि हुआ, सभु गॾिजी विया। हाणे ग़रीबनि जूं जायूं न त मापणु शुरू कई। अमीरनि जा पुटनि जो साईं आहे त ख़ैरु, कि आऊं आहियां अदालत जो वज़ीर। बादशाह हुकुम कयो आहे त शहर सॼो हिकिड़ी लेवल ते हुजे, घटि वधि हुजे ई न। अॼु मापां थो, सुभाणे सॼो शहर ड्राहे हिकिड़ी लेवल ते रखिणो आहे। अमीरनि जा बंगला कई लखनि जा हुआ। उन भॼी वञी माइटनि खे ॿुधायो, अमीर आया कि साईं ख़ैरु त आहे, अवां हिते हींअर कड़े ॾींहं जा। कि अबा मूंखे बादशाही हुकुम थियो, अदालत जो वज़ीर आहियां, अॼु जायूं मापां थो, सुभाणे जायूं ड्राहे सॼो शहर हिकिड़ी लेवल ते करिणो आहे। ठीकु, हुन चयो पहिरीं को बचण जो चारो, भेण असांजूं ही जायूं मिसकिननि जूं, तूं हीअं थो करे असांखे बोड़ींदो न, घणा हीला कयूं थियूं बची सघनि थियूं। हा पर आई सुभाणे अवां खां बादशाह पुछंदो सभिनी खां पढ़ो लही कसमनामे ते, अवी मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, मूंखे छा कंदो? मूंखे इहो खातो छॾाए ॿिए खाते ते मोकिलींदो, हिते ॿियो वज़ीर ईंदो, जायूं वाजियूं ड्राहे छॾींदो। जीअं बि मुंहिंजे ख़िलाफ़ु न ॻाल्हाईंदा ज़िंदगी लाइ जायूं कोन रहंदियूं। इहे हुननि चयो, हिंदुअनि चयो असीं गीता खणंदासीं, मुस्लमाननि चयो असीं क़ुर खणंदासीं, असांजूं जायूं बचनि। 2-3 जायूं अॻिते मापे सभु चपड़ उछलाए, झोली कंहिंखां 5000 वरितई, कंहिंखां 10,000, झोली भरे पैसनि जी अॻियां उथणी ॾिसी हो रहिया। राणी चयो साईं मिसकिननि खे फुरिया आहे, पढ़ो लही पुछ भला। बादशाह मंगनार खे ढोल ॾिनूं, पढ़ो लही सभु, हर घर खां मुखी माण्हू सुभाणे मुंहिंजी कचहरी में अचे। दुनिया जी गली सभिनी खां पढ़ो लही पुछींदा, बाबा मुंहिंजनि वज़ीरनि कंहिंखे फुरियो हुजे, कंहिंसां ठगी कई हुजे, कंहिंसां धोखो कयो हुजे, कंहिंखां उधारा पैसा वरिता हुजनि, का बि ॻाल्हि हुजे मूंखे ॿुधायो। सभिनी चयोसीं वज़ीर तुंहिंजा सभु अमीर आहिनि, पर जे छोकिरो वज़ीर रहंदो न तुंहिंजी बादशाही इन खां मथे बरक़रार। छो? हिकिड़ो मिसाल आहे, जॾहिं माण्हू अॻे ब्लेक कंदा हुआ तॾहिं मेजर अची पुछंदो भाई सूबेदार कहिड़ो? साईं हिन जहिड़ो बि सूबेदार आयो किथां? हा बा जे नओं आयो त बकाल नओं ॾियणो पवंदो, नई ख़र्ची ॾियणी पवंदी न। हुन वठी इहे जे वाधियूं ॾिनियूं कचहरी बावड़ी। बीरबल मिले चढ़ियो स्टेज तक कई, अकबर बादशाह जी मोहबत ई भीलनि सां। वाह वाह। अकबर बादशाह खे चई बादशाह सलामत, तूं कंहिं महले जो चोर बणिज, महले जो चोर न बणिजी, कंहिं घिराणे घर जो चोर बणिज। घिराणे घर सां मोहबत न हुजे, पंहिंजे ॾाॾे पोटी ॾिस, ॻो हुनजी ख़याल भीलनि सां मोहबत शान खां ख़िलाफ़ आहे तुंहिंजे खां। कचहरी बावड़ी अकबर बादशाह सिधो भीलनि वटि। राणी चयो भला ॻाल्हि ॿुधा बीरबल, फुरियो कंहिंखे अची जनी मुंहिंजी नेकी कई उन खे फुरियो आहे। बराबरि पंहिंजे अकुल जा थो खणे, राणी त माठ कई, पर अकबर बादशाह भीलनि वटि पहुतो। भीलनि खे अची ॻाल्हि ॿुधाइजी, बीरबल वज़ीर मूंखे तुंहिंजे नाले खां मन कई। ओ भीलनि चयो मिना बात ठाहे,
हाँ ओए मिना सजी राय हुन जो गाल कहिड़ी आहे जे ॻाल्हि हूं मुर्गी को करंदी नहीं ये बीरबल मां जे खिलाफ़ जॾहिं बात करी है था कहिड़ो ॻाल्हि कहिड़ी आहे जे ॻाल्हि जेका मिना ठाहे ये हिन चयो ॻाल्हि कर आहे छा बीरनि खे चई मोड़ा ॾिना पर हुन चयो ॻाल्हि कर मूं तोसां ॻाल्हि कई तूं करे कोन थी हुन जो ॻाल्हि हीअ आहे तुंहिंजे माले में वेंदी आहे बीरबल वज़ीर तुंहिंजी राणी सां बदपेश आहे बीरबल वज़ीर खे इहो दिलि में शक वेठो त आऊं भीलण खां छॾायां अकबर बादशाह खे मूं को बीरबल जो पीउ कोन मारियो जो मुंहिंजे नाले मना करे इन जे करे मना थो करे त हिन खां टोड़ियां मथां कले न कले भीलण ॻाल्हि कंदी ऐं ॻाल्हि कोन करां पर हिन जॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हि कई तॾहिं ॻाल्हि थी कयां ॻाल्हि हीअ आहे न बीरबल खे कढ हिन चयो भई बीरबल खे आऊं कढां पर कढां कहिड़े बहाने सां जे मूं हिनखे हींअर ई ॿाह मां छॾे कढियो चवंदा बादशाह वटि पघार कोन हो या बादशाह जे महले जो चोर हो मुंहिंजी ख्वारी थी वेंदी कंहिं बहाने सां कढणो आहे तूं बि वहीं अली माता शाह वारे तुंहिंजी ॻाल्हि कोन मञी त तो को बहानो ॾेई छॾियो न इहो कोन छॾियां तुंहिंजो संग थी वियो पको पर कंहिं बहाने सां छॾियो न हक़ीक़त न किसो को त हाणे ही हिन चयो कंहिं बहाने सां छॾियो मोटियो पियो महले ॾे पियो अचे विच ते बरसात अची वई गड़ा खामूं इहो लांबो इहो खामूं हो सो इन में पबण जा पन हुआ उहे गड़ो जो मथां लॻे त हेठि वञे बबण जो पन पाणी में ॿुॾंदो कोन वरी ॿाहिरि निकिरियो अचे हिन इहो लॻा ॾिसे हिन चयो वाह जा गुज़ार त रही आहे सुभाणे ॾेई कचहरी में बीरबल कढे छॾींदुसि भीलण सां सचो थींदुसि पोयूं ॻाल्हियूं पोइ राति गुज़री सुबुह जो अकबर बादशाह जो बीरबल रिहाण लॻी थी जीअं बादशाह हिन चयो ॿुधाए हिकिड़ो हीअं त हीअं ॿियो हीअं त हीअं टियों हीअं त हीअं चोथों हीअं त हीअं की हाओ साईं छा हो चई साईं हीअं वसण थियूं वावड़ियूं हीअं त पबण पना हीअं हलनि पियूं नदियूं अॻियां हीअं ॿधे पियो हारी बना भेण बादशाह थियो हीअ त लॻा जेको मूं अखियुनि सां बि ॾिठो हिन मूंखे मूं हथ ते सम्झायो हिन शहर करे ॿुधायो कचहरी बावड़ी भीलण वटि पहुतो भीलण खे अची भीलण चयो बीरबल कढियो चई कढियो किथां मूं हथ ते सम्झायो सॼो शहर करे ॿुधाईं की बादशाह भीलण न लेखे अजमेर हिकिड़ो कोन्हे पासे में भीलड़ो लेखे ॾियो चरिया बादशाह ते हथां लाइ इशारा ॿिन्हिनि लिखंदुसि हिन चयो सची बादशाह कजन करण जा थियनि ऐं वॾा माण्हू चलो ख़ुदा करे कंहिं ॻाल्हि ते न अचो हा उन वक़्त में जादू हूंदो हाकिड़ो दरिया बहंदो हाकिड़े दरिया खां हुन पार ते सामी रहंदो उन वटि राणी अकबर बादशाह जी घरवारी जेका सकायत जादू जे वसीले उनजी सोपारी पढ़ियल सोपारी उन ते निंड पढ़ियल हुई उहा राणी वटि रहंदी हुई बादशाह खे जॾहिं सुम्हंदो निंड ईंदी रखे छाती ते सामूंडी ते चढ़ंदी दरिया मां उकिरे सामी ईंदी वञे सामी वटि कचहरी कंदी हुई कचहरी करे वापसि ईंदी हुई सोपारी लाहे वरी वेठी बादशाह सां कचहरी कंदी उन ॾींहुं बादशाह खे हुन जेको वहम विधो उहो खुटकुटो दिलि में भई कीअं कढां इन सोचनि में हो त अचानक राणी जो ओॾां वक़्तु बि कदा थियो राणी जे मथे बीठी अरे भेण निंड आहे हुनजो अखियूं पुरियलूं सार में हो सोपारी खणे छाती ते रखे राणी वञी सामूंडी ते संज विधा तलवार खणी हथ में रवानी थी हुन ॿिए सामूंडी ते संज विधे चढ़े पुठियां लॻो हीअ जा बीरबल सां गॾिजे थी ॿिन्ही खे थो मारां राणी अॻु में हू पुठियां समुंड मां उकिरे पार थी विया केरु शींहं साम्हूं आयो राणी खे अश्क जो अहिड़ो ताब हुजे जहिड़ो ॿिलो साम्हूं आयो उनखे बि टुकड़ा करे मारे विधी गुजू हुते बि देरि लॻी सामी वटि जा पहुती सामी अॻे शराब पियो चुच ते वेठो हूंदो पहुचंदे ई खोंट में हथु विधई राणी खे अण वाराए त ॿ टे हाय करे भेण चओ लुंडी देरि करे आई राणी दिलि में ख़्यालु कयो अलाह अकबर बादशाह जे मुंहं ते जांगी घुमाए महले खे कारो करे ख़ानदान खे कारो करे न भरड़े ईंदी आहे मुंहिंजी इज़त हीअ आहे रुगो तलवार खे हीअं करणी पई सामी जी सिरी ईअं उॾी थी मंगणियारी जी चिली मां कारी किरे न
मंगना लालच में घणा खणंदुमि पोइ किरी पवंदो। अच्छा किरी पियो। स्वामी जी सिरी उॾी परीं निकिरी। हुनजा 8 चेला सुता। दिलि में ख़्यालु कयईं सवाइ अलाह जे ॿियो ॾिसण वारो कोन्हे को। इहे चेला बि मारे छॾिया आहिनि। स्वामी जा मुरीद सुभाणे भला पुछंदा तॾहिं हीअ चवंदा त अकबर बादशाह जी राणी मारियो। हाणे इहे बि मारे छॾिया। हू जी सुता सबके में अहिड़ो वसां अलाह निकिरी वियो। पंहिंजे घर बकराल अची करे टूवाल ते पियो टूह पियो धार करे न तीअं सभिनी जूं सिरियूं धार करे। बादशाह ॾिठो हाल नंबर मुंहिंजो। हीअ जेको जनावर अहिड़ो कावड़ियल अॻु में घोड़ो छॾी दबड़क 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 घोड़ो वधे सिधो पलंग ते सुतो सोपारी लॻो हीअं त घोघरा पियो हणे। राणी अची पहुती रत जी भरियल तलवार रखी जारे में। बादशाह सोपारी लाहे पसु परदे करे बादशाह सां गॾु लेटी पई। उन तलवार ते रत जी भरियल बिला वञी 2 गलिया बिला गलिया विढ़िया न बा बिला जे विड़ी मथां खां हुनजे मथां किरिया। राणी खे निंड ई ओचितो छिरक में हीअ जो हथ ई तो मुंडो हिते बादशाह मिलाड़ बादशाह चे पियो घोड़ा मारियो साॻी अगोरकी मारियो। राणी उथी चुसे रत झले पटी ॿधे थी बादशाह सलामत मूंखां ओचितो छिरक में हथ लॻो माफ़ करे थी बचियो हुया छा वरियो न। सुभाणे गुज़ार थिए ॾेई बीरबल कढे भीलनि सां सचो अथई त पोयूं ॻाल्हियूं पोइ अदा पटी ॿधे सुबुह जो ध्यान में वेठो। रियाण लॻी बीरबल आयो। अकबर बादशाह जो बीरबला जीअं बादशाह अची मथो फाड़ियो कन अरे मथो फाड़ियो कन चई हाओ साईं छा हो चई जल ढलण वाघे विढ़न 9 सिर काटिया जन उहो धन ॿिलनि ट्रायो मथो फाड़ियो तन। हिन चयो त धन जो नालो वठी जो नालो वठी भेण मुंहिंजी पत वई कचहरी बावड़ी बीलण तो बीलण जो बीरबल कढियो कि कढियो किथां हीअं लकाओ हीअं सॼो शहर करे ॿुधनि राणी बात करी नजूं हिकिड़ो कोन्हे अभी बातिया काला बान कया साॻी हाणे कपड़ मां कहीं ज़रूर कपड़ मां हुई भेण जीअं पातो बादशाह 2 टे माले ॾे न आयो गैर ते मसालो ॾिठई हो न। राणी जी दिलि में ख़्यालु आयो त बादशाह खे धक लॻो इन ते कावड़जी वियो। बादशाह 2-3 ॾींहंनि खां पोइ राति जो देरि सां 1-2 बजे महले में दाख़िल थियो। राणी पलंग तां हेठि लथी 3 कदम परे बीठी हुई। बादशाह खे ॾिसी हली हिनखे दिलि में डर पइजी वियो त बादशाह मूंखे पुछंदो तूं पलंग तां छो लथी ऐं जवाबु कहिड़ो ॾींदी। अकुल ज़ात जो हुन ज़ाल जो खुड़ीअ में आहे हुन कमल निकिरी वेंदो आहे। हिन अची जो पलंग ते हथु हयो त हिन जाइ वारो कंगण जेको न उहो भॻो हिन कंगण ते लॻो शरणाट करे हेठि फर्श ते वाॼो कयूं। बीरबल जो वाजा गुज़ार सही दरियूं दरवाज़ा बंदि आहिनि अंदरि अॼु केरु ई कोन्हे। राति गुज़री सुबुह थियो रियाण लॻी। अकबर बादशाह जो बीरबला जी जीअं बादशाह जे ठनियन क्यों ठाकिया रे ठनियन क्यों ठाकिया कि हाओ साईं छा हो चइसि 1 पेर खणिया 2 पेर खणिया 3 पेर मंडिया राह ॾिसे ॾाकार पड़तन हाथां विच ते कंगण टूटा ठनियन यूं ठाकिया चईन ते मार पए हिन मूं त रुगो केतिरी ॻाल्हि कई सॼो शहर करे ॿुधायो। भीलण वटि पहुतो। भीलण चयो बादशाह बीरबल कढियो किथां हीअं किसो थियो हीअं शहर करे ॿुधाई चई हमें राणी तिना एतबार से राणी बात थी करे नजू हीरो निकिरो हाँ राणी बात थी करे सची है बने राणी ॻाल्हि थी करे छा थो हुजे। वरंदी राति बादशाह राणी ॿई महलात में सुता दरियूं दरवाज़ा बंदि हुआ। बरसाति आई तिखी वांवर आई। तिखी वांवर सां महले जी हिकिड़ी दरी खुली वई। बादशाह जे महले में 3 पखी रहंदा हुआ कहिड़ा मोर पपीहल कोयल। इहे हिक ॿिए जूं रिपूं आहिनि। गोड़ जो आवाज़ ॿुधे जो मोर दाह न कई मोर मरी वेंदो। मोर जी दाह ॿुधे पपीहल दाह न कई पपीहल मरी वेंदी। पपीहल जी दाह ॿुधे कोयल दाह न कई कोयल मरी वेंदी। वांवर तिखी वई वांवर सां हिकिड़ी दरी खुली वई। दरी खुलण सां मोर जो आवाज़ गोड़ जो ॿुधो ऐं खेनि ॾिठी वठी दाह कई
दाह ते हुनी पखियुनि सभिनी दाहूं कयूं। दाहूं करण त राणी खे निंड हुई, बादशाह खे सारो ई छिरक भरे उथी अची ऐं डिॼां थी। ए हिन चयो मां कर कुझु कोन्हे, पखी पिया ॻाल्हाइनि, दरी खुली आहे, दरी बंदि करे सुम्ही रहियो। हाणे दरियूं दरवाज़ा अॼु त बंदि आहिनि, बीरबल ॾिसण वारो कोन्हे। जे हीअ ॻाल्हि अकबर बादशाह दिलि में सोचियो जे बीरबल भॻी त वाक़ई राणी ॻाल्हि थी करे, ऐं जे न भॻी त बीरबल कढे भीलण सां सचो। अदा सुबुह थियो, रिहाण लॻी। अकबर बादशाह जो बीरबला कि जीअं बादशाह, हिन चयो कठ लॻे क्यों कामण लड़ती रे, कठ लॻे क्यों कामण लड़ती। ये गॾु सुतल ज़ाल छो ॾिनी? कठ लॻे हिंदी में कि ॾिनी छो? हिन चयो हाओ साईं छा हो? चइसि सावण जी मौसम आई, आभे ज़मीन हार सिंगार किया, मोर पपीहल कोयल बोलिया, दरी मजा बीजल चमकी, कठ लॻे यूं कामण लड़ती। हिनखे मार पए जीड़ो शेर करे नहीं। अकबर बादशाह खे कावड़ अची वाक़ई राणी जी ॻाल्हि करे, अड़े अची हथकड़ी लॻायो। पुलिस बीठी हथकड़ी लॻायूं कि अखियूं ॿधो। अखियूं ॿधे वठी आया, अंधार भोरे में बंदि करे, तालो ॾेई चाबी विझी खीसे में भीलण वटि पहुतो। भीलण जो बीरबल कढियो कि कढियो कोन, तुंहिंजी ॻाल्हि सची आहे, ॻाल्हि राणी थी करे, लजूमी कोन्हे। उनखे अॼु हथकड़ी हणे अखियूं बंदि करे, अंधार भोरे में बंदि करे, चाबी खीसे में ही पई खणी आयो कि कढियो त कोन न। भीलण जो परो ते बेस। अकबर जहिड़ो बादशाह गोॾम डर घिसकी साम्हूं अचे, भीलण खे चए भेण मरे मूंसां ज़रूरत ॻाल्हि कर। 4 पर राति जा में गुज़री आहे। अकबर जे गोॾनि में चतियूं पइजी वियूं, मच्छरनि खाए ॻोढ़ा करे छॾिया। छा करे? चवंदा आहिनि गदी से दिलि लॻी तो परी क्या चीज़ है। भीलण सां फांसी वियो। वापसि आयो, दिलि में ख़्यालु कई हू गुज़ारतूं छा त मुंहिंजी भीलण ओ राणी ॻाल्हि कंदी हुई, या बीरबल ॾिसी वेंदो भीलण थी चए। अॼु भीलण बि हुनजी दुश्मन, आऊं बि हुनजो दुश्मन, ऐं हू अंधार भोरे में बंदि आहे। हीअ गुज़ार ते ॾींदुसि, जे भॻई त हू अकुल जो 52 वीर आहे, अकुल ते भञे थो। न भॻी बीरबल खे फांसी चइनि, भीलण खे पटको लाहे पर चई। चाबी सां तालो खोली, पुलिस खे अची वठी अचो। वठी अची अखियूं ॿधलूं, हथकड़ी हथनि में बीहारियूं, रिहाण लॻी। अकबर बादशाह जो बीरबला जी जीअं बादशाह। हिन चयो ॿुधा कहिड़ी परथी? रे कहिड़ी परथी? कि हाओ साईं छा हो? चइसि गंग नीर सुबंग वहिंद बकूब नीर, पिया न पिया नाम लिया रहमान मिले तो औरत नाम लिया न लिया, जात गुजात को लान लिया भला, अरे जात सुपात को लान लिया न लिया। सुन अकबर बादशाह बीरबल वजीर कहे, जात कुजात सां नीह लॻा तने, इन्हे पर थी इन्हे पर थी कि मूं तोखे अॻु में चयो जे महले जो चोर बणिजी आहे, बंगलो ठहियल हुजे हा, कंहिं घिराणे घर जो हुजे हा, बिस्तरो खट मैदान ते हुजे हा। जे ॾाॾे पोती हुजे हा त वधीक हुनखे ख़्यालु न हुजे, मथे वारी पोती जेका विछाया बादशाह केतिरी कावड़ हुजे, चए बादशाह सलामत हिन ते वियो। पोइ हुनजी खायार सां मोहबत आहे, इन जे करे थियणु वेठो, मच्छरनि में खाॼ, गोलियुनि में चतियूं विझ, आऊं कंदी आहे। अकबर बादशाह बीरबल जो हथकड़ियूं कढे, अखियूं खोले गोद में विहारियईं। भीलण खे जेका वणी उहा इज़त ॾेई रवानी कयईं। इहा कचहरी हुते क़ाइमु रही। आऊं इहो हाल ॾिसी उथियुसि, मुंहिंजो संगत खे ख़बर सुणाया, ॿियो सभु ख़ैरु आहे।